हैदराबाद पीका एक्ट में तरमीम ख़िलाफ़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा करे रैलियूं कढी वयूं, जॾहिं त सहाफ़ियुनि तरफ़ां पीका एक्ट तरमीम खे रद्द करे हुकूमत खां तकरारी कानून खे वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो आहे। बदीन में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पीका कानून आणण ख़िलाफ़ PFU जे ऐं HUJ जे सॾ ते काज़िया वाह खां ऐवान सहाफ़त ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सीनियर जॉइंट सेक्रेटरी शफ़ी मोहम्मद जुनेजो जी अॻवानी में निकितल रैली खे ख़िताब कंदे शाद अल्ताफ़ मेमण, ऐवान सहाफ़त जे सदर लाला हारून गोपांग, प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी अब्दुल शकूर मेमण, अली मोहम्मद शाहानी, नुसरत हुसैन जाफ़री, अता चांडियो ॿिनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे करतूतनि खे लिकाइण लाइ हमेशह मीडिया ते वार कंदी रही आहे। ताज़ो मीडिया ते पाबंदियूं हणण लाइ पीका कानून आंदो वियो त जीअं हू पंहिंजा पसंदीदा फ़ैसिला करे सघनि ऐं मीडिया ख़ामोश रहे। हुन मुतालबो कयो त पीका कानून वापसि वरितो वञे, ॿी सूरत में सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।